नारे 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 फैन, नारे 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 फैन। अमन की चाहे, लतीफ की धरती अमन की चाहे, लतीफ की धरती अमन की चाहे, इनायत की धरती अमन की चाहे, होशू की धरती अमन की चाहे, अमन की धरती अमन की चाहे, अमन की धरती अमन की चाहे, लतीफ की धरती अमन की चाहे, इनायत की धरती अमन की चाहे, कॉमरेड हैदर बख्श की धरती अमन की चाहे, सीएम सैयद की धरती अमन की चाहे, सीएम सैयद की धरती अमन की चाहे। आवाज बन जो सिंध जो आवाज बन जो दुनिया के अंदर ही असा सिंध नु संचार दुनिया के अंदर असा आलमी दुनिया की बुधाए ता चाहूं त ही शक्ल आ मुजी सिंध जी असा इंतहा पसंदी के रद्द था कयो आतर दी 6 तारीख थे कराची में एहतजाज कयो विंदो उन एहतजाज में शरीक थियो जी असी उन वतन दा माण्हू आहियूं जिन खे जॾहिं माउ पहिरियों दफ़ो थञ ॾींदी आहे त उहा पहिरियों जेको लफ़्ज़ चवंदी आहे उहो बिस्मिल्लाह हूंदो आहे। असीं जिन जे रगुनि में मदीने जे मीर जी मोहबत असांजी उमिरि सां गॾु परवान चढ़ंदी आहे, असांजे दिलनि में त अमरकोट इंतहा पसंद नाहे, अमरकोट इंतहा पसंद नाहे। इंतहा पसंद उहे किरदार आहिनि जिन हिक कलमा गो खे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्तकामत खे मञींदड़ खे उन मौला अलीअ जे शान खे मञींदड़ खे न रुगो क़त्ल कयो। अस्सलाम वालेकुम। आमी तुमदे सासा का वधिक जुल्म थियो है असा के उन जालिमन के गिरफ्तार करे उनकी वडी में वडी सजा दी वने मुझे बाबा के इंसाफ दियारो अमा सभी सिंध वासी मुझे बाबा के इंसाफ दियारो अभी मुझे बाबा के इंसाफ दिया सकोदा हम बिलावल भुट्टो आशा भुट्टो ने बिलन के अपील करदे सब मुझे बाबा के इंसाफ दियारो असा मां पण सियासी बरकरार एक अवामी मज़ाहिमती सियासत ही इन इंतहा पसंदी के इन फौज के इन पुलिस के इन सजे बर्बरियत के मुंह दे सके थी वो आए कम मज़ाहिमती सियासत दे सके थी अचो त गॾिजी कम मज़ाहिमती सियासत जो सोच सको आरन दिठान अभी आवाज जो चालू विड़ायो ॾिसूं आवाज जो हवेलो थाणा आवाज जा पुत्रा आवाज जा पुत्रा आवाज जा टाणा आवाज जा माणा ये न थे जो सुभाणी तुंहिंजो उगाड़ो लाशो कलन में रहजे कुतन जे अॻियां गिजन जे अॻियां ख्वार ॾाढो ख़राब थींदो शहीद जो रख चवे त कातिल तंहिं करे पुलिस खां असांजो कोई मुतालबो कोन्हे पुलिस कातिल जना दे फांसी उहा सभु थी चुकी होशियार DIG हो। बरसात में सागर जो जिगर रखणो आहे, तूफान में डूंगर जो जिगर रखणो आहे ऐं बरसात में सागर जो जिगर रखणो आहे। इन दौर जो हर पैर आहे पानीपत जो मैदान दिल शेर जे ऐं बाबर जो जिगर रखणो आहे। सिंध जे इंतिहाई तारीख़ी शहर उमरकोट जे विछायल इन सोगवार तॾे ते नारे 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 फैन, नारे 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 फैन। शहीद के कराची में गिरफ्तार कयो हो उन्हें पुलिस ते अञा ताईं को क़त्ल न थियो आहे या केॾे वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त खून जो क़त्ल अञा न थियो उन जो क़त्ल दाख़िल न थियो आहे उन जे बेहुरमती जो क़त्ल ज़िंदगी खां वधीक कहिड़ी बेहुरमती आहे। सभिनी खां में उमरकोट जी जेका पुलिस आहे उमरकोट जो SSP उमरकोट जो सोकाल असांखे लॼ थी थिए हुकीम फ़कीर कुंभार हिकिड़ो अज़ीम इंसान हो रहियो आहे परेशानी पे धरती के छाती हुआ है पर बेॾीअ ते सिंध जे क़ौमी गैरत सिंध
जी क़ौमी जुरत, सिंध जी अज़ली रूह, पंहिंजे जंहिं मुज़ाहिमत, पंहिंजी क़ौमी गैरत जो इज़हार कयो। तंहिं न रुॻो पंजाब जे तरक़ी पसंद दोस्तनि पर सॼी दुनिया जे बाज़मीर माण्हुनि चयो त सिंध अॼु पंहिंजे रूह सां, पंहिंजी गैरत सां, पंहिंजी लोली ऐं ॿोली सां ज़िंदा आहे। केरु नथो ॼाणे, केरु नथो ॼाणे। हर शइ में उनजो जानी तहफ़ुज़ करे उन खां ई जंहिंजी हुकूमत कातिल कोन शर्म इहो चवण में कहा हुकूमत कातिल आहे। असां चऊं था